इस्तांबुल में फ़लस्तीनी मुसलमान भाइरनि सां इज़हार यकजहती लाइ मज़हबी जमायतुनि चयो आहे ऐं शिया उलमा काउंसिल तरफ़ां धार रैली कढी वई, जंहिंमें चयो आहे अॻवाननि मौलाना अब्दुल क़यूम जोगी, मौलाना अली शेर छुट्टो, अदनान बहलम, जॾहिं त शिया उलमा काउंसिल जे अॻवाननि मौलाना अख्तर हुसैन कुमी, डॉक्टर निज़ामुद्दीन अबड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हज़ारें फ़लस्तीनी इसराइली बमबारी में शहीद थी चुका आहिनि ऐं शहीद थी रहिया आहिनि, जंहिंमें मासूम ॿार ऐं औरतूं बि शामिल आहिनि। आलमी इंसानी हक़नि वारी तंज़ीमुनि जी ख़ामोशी इसराइली हिमायत सम्झूं था। मुज़ाहिरीन अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कयो त इसराइल पारां इंसानी आबादी स्कूलनि, मस्जिदनि, अस्पतालुनि मथां बमबारी फौरी बंदि कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।